टंग था 2002 खां फट थियो हेठि पोइ वञी कटी माना 2 साल थी विया आहिनि कटे खे। अच्छा पोइ उनजे लाइ कंहिं तोसां ताउन कयो आहे टंग ते लॻराए ॾिजे? तो में त गुंजाइश कोन्हे, आहे गुंजाइश? गरीब मिस्किन होटल ते कमु कंदो दादा, हींअर त ॾिसी बेरोज़गार वेठो आहियां, भाउ चांवर लॻाईंदो उहो बि गुज़ारे हलियो, ऐं अकेलो न को कमाइण वारो न को ॿियो बेसहारो वेठो आहियां। अलाह जे सहारे बसि वारनि खे अपील आहे त मौला जी ख़ातिर मदद कनि का टंग हणाइजनि, थी सघिला ख़ुदा कानी का मदद कनि। हूअं त बेरोज़गार आहे, ॾिसींदो हाल त साईं, घर बि कोन्हे, बेरोज़गार वेठा आहियूं, को कमाइण वारो न को ॿियो न को टियों। महांगाई दौर में बसि अलाह हलाए पियो गाॾो पियो, वक़्तु त तमामु तंग आहे। जेका शाहूकार आहिनि उन्हनि जो कोन थो हले, मां त मिस्किन बेरोज़गार आहे, कमाइण वारो न। अॻे होटल ते कमु कंदो हुउसि, मज़ूरी मिलंदी 500 400, 2 साल थिया आहिनि टंग कटे, यको ईअं हिकिड़ी जाइ ते पियो आहे बसि।